कुंडरी में पुरानी कॉटन फैक्ट्री जी कॉलोनी में ब औरतूं नज़रबंदी करे औरत खां लखे रुपयनि जा सोना ज़ेवर खणी वयूं। सीसीटीवी फुटेजिस साम्हूं अची विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिब बुरको पातल ब औरतूं दुकानदार वसीम अहमद जे घरां संदसि घरवारी खां 5 तोलनि जा सोना ज़ेवर खणी वयूं। कलाक बाद औरत खे पतो पियो त संदसि ज़ेवर नाहिनि। घर धणी वसीम अहमद मूजिब औरतूं घर आयूं त ॿारनि खे ट्यूशन पढ़ाइणी आहे। उन दौरान नज़रबंदी करे घरवारी जा पातल ऐं अलमारी में पयल ज़ेवर खणी वयूं। घरवारी खे ख़बर ई न पई। पातल चूड़ियूं ऐं मुंडियूं बि लाहे वयूं। शाहीन औरतूं 5 ॿियनि घरनि में बि वयूं पर उते घर भाती घणा हुजण करे कार्रवाई न करे सघियूं। शाहीन औरतुनि जा सीसीटीवी फुटेज एसएस न्यूज़ हथ करे वरिता। इतला ते पुलिस पहुची मालूमात वठी जांच शुरू करे छॾी आहे।